अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोब सिरा मोहब्बत जे माग जे बदिरां कहिड़ो ड्रामो आयो आहे, छा ड्रामो अची चुको आहे या ईंदड़ सूमर खां हलंदो, उन जो टाइम टेबल वग़ैरह छा हूंदो, उन में कहिड़ा एक्टर हूंदा ऐं उन में जेका सो उन जो तिर्ज़ अमल छा हूंदो ऐं उन ड्रामे में छा थींदो, इन सभिनी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अवां ॿाहिरनि ताईं असां मुहैया करे सघूं। दोस्तों हाणे हलूं था तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मोहब्बत जे माग जे बदिरां हिकु नओं ड्रामो चंड ग्रहण सिंध ते अची रहियो आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उनजी रिकॉर्डिंग जारी आहे। उहो ईंदड़ सूमर खां बाक़ाइदगी सां सिंध टीवी ते नशर थी वेंदो। जी हाँ दोस्तों, अवां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त उन में सिंध जा जेको आहे तमामु बहितरीनु एक्टर आहिनि, जीअं रईस गफ़ार ख़ान थियो या ज़हर ज़िंदगी में जेको आहे सो ग़ुलाम हुयो, ऐं उन खां अलावा तकरार जा बि कुझु अदाकार उन ड्रामे में मौजूदु हूंदा ऐं इन खां अलावा कुझु मोहब्बत जे माग जा बि उन में एक्टर मौजूदु हूंदा ऐं उनजो जेको टाइम टेबल वग़ैरह हूंदो उहो 8:15 बजे सिंध टीवी ते हूंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तकरार जे बदिरां हिकु नओं ड्रामो जेको आहे सो सिंध टीवी ते नशर थी चुको आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उनजो टाइम टेबल वग़ैरह 7:15 आहे ऐं जेको आहे सो चंड ग्रहण जेको नओं ड्रामो अचिणो आहे सिंध टीवी ते, उनजो टाइम टेबल वग़ैरह 8:15 हूंदो। दोस्तों, तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं हिन वीडियो में, ॾींदा इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।